नाज़रीन, घोसपुर भरिसां ॻोठ निहाल जाफ़री मां ॼातल हथियारबंद उठनि जे धनार घंवर जाफ़रीअ खे अगवा करे विया। गुज़िरियल 3 ॾींहनि दौरान अगवा थींदड़ माण्हुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शेर ज़मान बिजाराणी। जी शेर ज़मान, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, घोसपुर पुलिस थाने जे कचे वारे इलाइक़े ॻोठ निहाल जाफ़री मां जो रहवासी आहे 40 वरनि जो उठनि जो धनार घंवर जाफ़री जेको राति कचे जे डंडी वारे इलाइक़े में उठ चारींदे मुबैना हथियारबंदन खां अगवा थी वियो आहे। जंहिंखां पोइ वारसनि अगवा थियण जी तस्दीक करे छॾी आहे ऐं हद जी पुलिस खे पिणु इतलाह ॾिनो वियो आहे। वारिस कचे सिंधू दरिया वारे तरफ़ पहिरें सां मुगवी जी बाज़ियाबी लाइ पोयां वियल आहिनि। यादि रहे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोसपुर पुलिस थाणे जी हद में गुज़िरियल 3 ॾींहंनि अंदरि जेको आहे 5 ॼणा जेके आहिनि सो हथियारबंद उन्हनि खे जेको आहे अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस कंहिं बि मुगवी बाज़ियाब कराए न सघी आहे। जी शेर ज़मान जी महिरबानी।